डिजिटल हुनरमंदी मुंहिंजो पहिरियों वॾो ऑर्डर। असांजी कहाणी जी हीरो बुशरा हिकु ऑनलाइन कारोबार हलाईंदी आहे जंहिंमें हू चांदी जा लॉकेट खपाईंदी आहे। इहे लॉकेट हुन मकली जे मशहूर मज़ारनि खां मुतासिर थी ठाहिया आहिनि। पाक हुनर ते हुन जा लॉकेट सुठा खपी रहिया आहिनि ऐं सोशल मीडिया ते बि हुन जे फॉलोअर्स में हर रोज़ इज़ाफ़ो पियो थिए। वेझड़ में ई उन खे हिकु वॾो ऑर्डर मिलियो आहे। उन ऑर्डर खे पूरो करण लाइ हुन हिकु डिजिटल कंपनी मेरा फाइनेंस खां कर्ज़ वरितो आहे। अस्सलाम वालेकुम हफ़ीज़ चाचा, माण्हू तव्हांजे कम खे ॾाढो पसंदि था कनि। मूंखे कल्ह ई कराचीअ जे हिकु दुकान खां 24 लॉकेटनि जो ऑर्डर मिलियो आहे। वाह पुट, छा त ख़ुशख़बरी ॿुधाई अथई। मतिलबु जेतिरनि लॉकेटनि जो तूं हिन महीने इरादो कयो हो उन खां 6 वधीक। पर एतिरा लॉकेट ठाराइण लाइ तो वटि पैसा आहिनि? एतिरा पैसा त न हुआ, पर मां उन लाइ मेरा फाइनेंस खां 9000 उधार वरिती आहे। वाह पुट, तोखे त पंहिंजे हर मसइले जो डिजिटल हल कढणु ईंदो आहे। ऐं अक़लमंदी जी ॻाल्हि बि इहा ई आहे त इंसान तॾहिं कर्ज़ वठे जॾहिं उन जो कमु पसंदि कयो वञे ऐं उनखे वाक़ई ज़रूरत बि हुजे। जी, बस उम्मीद आहे त मां बजट खे अॻिते पोइते करण खां सवाइ सॼो कर्ज़ लाहे सघां। कर्ज़ वठण जी शर्तनि में आहे त मां वक़्त ते रक़म वापसि न कई त मूंखे जुर्मानो ॾियणो पवंदो। तोखे कर्ज़ जूं ही क़िस्तूं पंहिंजे बजट जे माहाना ख़र्चे में शामिल करणु खपनि। उन सां तोखे ईंदड़ महीननि जे ख़र्चनि जो हिसाब करण में मदद मिलंदी। पर इहो मां कीअं कयां? ॾिस पुट, असां या त पूरो कर्ज़ हिकु ई वक़्तु मोटाए सघूं था या वरी नंढी नंढी रक़म याने क़िस्तुनि में अदा करे सघूं था। जी, मां बि ही कर्ज़ 3 महीननि में 3 बराबर क़िस्तुनि में मोटाइण जो वाइदो कयो आहे। पोइ सभ खां पहिरियों त तूं महीने जे क़िस्त जो हिसाब कर। कर्ज़ आहे 9000, वंड महीननि जी तइदाद याने 3, त तव्हांजे महीननि जी क़िस्त थी 3000 रुपया। ऐं उहे मेरा फाइनेंस वारा तोखां फीस केतिरी था वठनि? जी, 1500 रुपया। सही, त ही थिया हर महीने जा 500 रुपया। याने तव्हांखे हर महीने 3500 रुपया ॾियणा पवंदा मेरा फाइनेंस वारनि खे। अच्छा, मुंहिंजे बजट में कारीगरी, पैकेजिंग, मोबाइल बैलेंस ऐं स्टेशनरी जा ख़र्चा त अवल हुआ ई, पर हाणे उन में कर्ज़ जी माहाना क़िस्तूं बि शामिल थी वेंदियूं। सही सम्झई। ऐं इहो बि थी सघे थो त जेसिताईं तव्हांजो सॼो कर्ज़ अदा न थी वञे तेसिताईं तव्हांजो ख़र्च वधे ऐं मुनाफ़ो घटि थिए। पर परेशान न थी जाए, जीअं जीअं तव्हांजा ग्राहक वधंदा वक़्त सां गॾोगॾु तव्हांजी आमदनी बि वधंदी वेंदी। पर इहो तॾहिं ई थींदो जॾहिं तूं जुर्माने खां बचियल हुजें। सही ॻाल्हि आहे। ईअं थी कयां, मां मेरा फाइनेंस जी शर्त ऐं ज़ाबित बि ॾिसी थी वठां। उहो लाज़मी आहे त तव्हां पंहिंजो कर्ज़ वक़्त ते मोटायो। जेकॾहिं असांखे भरोसो हूंदो त तव्हां वक़्त ते अदायगी कंदव त तव्हांखे घटि फीस सां वॾो कर्ज़ बि मिली सघंदो। कर्ज़ जूं क़िस्तूं अदा न करण जी सूरत में तव्हां ते आयद थियल जुर्मानो वधंदो वेंदो ऐं तव्हांखे ब्लैक लिस्ट बि करे सघिजे थो। संगीन सूरतहाल में तव्हांजे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई बि करे सघिजे थी। जुर्मानो, ब्लैक लिस्ट ऐं कानूनी कार्रवाई? नब्बा, मां त हर क़िस्त वक़्त ते अदा कंदमि। मूंखे त अञा ताईं यकीन नथो अचे त मां हफ़ीज़ चाचा खे पूरी 24 लॉकेटनि जा पैसा बि ॾेई छॾिया, दॿा बि ठाहे छॾिया ऐं वरी अधु कर्ज़ बि लाहे छॾियो। वाह यार, कीअं कंदी आहीं तूं हे सभु? मुंहिंजे चाचे पंहिंजे पुट जी शादी लाइ जेको कर्ज़ो वरितो हो न, एतिरा साल गुज़रण खां पोइ बि
अॼु ताईं उन जूं किस्तूं थो अदा करे। ॾिस, मां त पंहिंजी आमदनी वधाइण लाइ थोरो कर्ज़ो वरितो हो, पोइ मां बजट में सभु किस्तनि जी मनसूबाबंदी ईअं कई जो उन्हनि किस्तनि जे करे मुंहिंजी ज़रूरी ख़र्चनि ते असरु न थिए ऐं हर किस्त वक़्त ते अदा करण सां मूंखे को इज़ाफ़ी जुर्मानो बि न ॾियणो पियो। ऐं जीअं त उहा कंपनी हुकूमत खां मंज़ूर थियल हुई, उन लाइ उन खां कर्ज़ु वठण में मूंखे ॿी का तकलीफ़ दरपेश न आई। ख़बर अथई, उन्हनि पोयनि महीननि में मूंखे अहसासु थियो आहे त सोशल मीडिया ते पोस्ट करण सां मूंखे पंहिंजे कारोबार में मदद मिली आहे। सिर्फ़ु कुझु तस्वीरूं, लिंक्स ऐं पोस्ट शेयर कयां त मुंहिंजे पेज खे माण्हू एॾे शौक़ सां ॾिसंदा आहिनि। हा, पर तोखे अञा वधीक शेयर करणु घुरिजे। करणु त घुरिजे, पर टाइम किथे मिलंदो आहे यार, घणा कम करणा हूंदा आहिनि। ऐं मां सोचां पई त तूं छो नथी अची असांजी मकली कलेक्शन टीम में? सोशल मीडिया संभाले वठ न। वाकई बुशरा? हा, ॿियो न त, एॾो साथ ॾींदी आई आहीं तूं मुंहिंजो। ऐं असां ग्राहकनि ताईं पहुचण लाइ जेतिरा वधीक तरीक़ा इस्तेमालु कयूं, ओतिरो ई वधीक असांजो विकिरो वधंदो। अड़े छो न, हाज़िर आहे तुंहिंजी भेण। छा हानी ऐं बुशरा कारोबार जे मैदान में अॻिते वधी सघंदियूं? ॾिसण लाइ असांजी अगली ऐं आख़िरी वीडियो ॾिसो।